सिजावर के दोस्तन साईं उमर मेमण ऐं उन जा साथी जेके आहिनि उन जा असां शुक्रगुज़ार आहियूं जो हिन मेड़ाके में घटि में घटि शिरकत जो असांखे उन शरफ़ ॾिनो आहे। असां वटि हूअं बि लफ़्ज़नि जो एॾो खज़ानो कोन्हे जो साईं मूसा जहिड़े दोस्त लाइ ॻाल्हाए सघूं। साईं मूसा सां असांजो सिर्फ़ु चंद सालनि जो हिन पेटलब जे थ्रू वास्तो रहियो आहे। वास्तो तमामु चंद सालनि जो आहे, थोरो आहे, पर आउं सम्झां थो, असां सम्झूं था इहो वास्तो असांजो सदियुनि खां पोइ क़ाइमु हुयो। तनज़ीमी हवाले सां खोड़ ॻाल्हि ॿोल थींदी रहंदी हुई साईं मोहम्मद मूसा सां। जेके जेके असांजे तनज़ीम जा हालात हुया विच में, ऐं ख़ुदि बि बज़ाते ख़ुदि हिकिड़ी कोस्तानी पट्टी जो माण्हू आहियां। साईं वारा बि जीअं ठठो आहे, सिजावल आहे, असां पंहिंजो पाण खे हिकिड़ी पट्टीअ जो माण्हू सम्झूं था। इन हवाले सां बि असांजी घणियूं वाबस्तगियूं हुयूं साईं मोहम्मद मूसा सां। हिते अचण खां पोइ मुंहिंजे ख़्याल में मूं समेत सभिनी दोस्तनि खे इहो अहसासु हुजणु घुरिजे त ज़ाहिर आहे जॾहिं हिकिड़ो माण्हू पैदा थिए थो, हिकिड़ी शइ ठहे थी, उहा ठहंदी ज़रूरु, पर इहो किरदारु ई आहे जेको ता क़यामत ज़िंदा थो रहे। हिते हेतिरनि माण्हुनि जी शमूलियत, असां हुनखे सिर्फ़ु एज़ अ उस्ताद, एज़ अ पेटलब लीडर सुञाणूं था। हिते अचण खां पोइ ख़बर पई त साईं कहिड़ी शख़्सियत हुई। हीउ सबूत आहे हिन जो त जेको हिन ज़मीन ते रही पंहिंजो किरदारु अदा करे थो, उहो सदाईं हयात आहे, कॾहिं बि हू मरी नथो सघे। असांजे तनज़ीम में मूंसां ख़ासि करे साईं मोहम्मद मूसा जा वेझा तालुकात हुआ। जॾहिं थोरो घणो अणवणतूं हुयूं असांजी तनज़ीम में, जंहिंजी गवाही मुंहिंजा ॿिया दोस्त बि ॾेई विया आहिनि। आख़िरी वक़्त ताईं बि मूंसां साईं राब्ते में हूंदो हुयो, यार अचो त गॾिजी दोस्तनि खे हिकु कयूं। यानी साईं मोहम्मद मूसा जेके हींअर हिन मौजूदा दौर में जेके माण्हू घटि आहिनि, जेका सोच घटि आहे, ॻंढण वारा तमामु घटि आहिनि, छिनण वारा खोड़ आहिनि, पर साईं मोहम्मद मूसा लाइ आउं इहा गवाही थो ॾियां, छो जो हुन जा मूंसां राब्ता हुया, हू ॻंढण वारनि मां हो, छिनण वारनि मां कोन हो। मूंखे ख़ुशी थी आहे असांजे दोस्तनि हिते सॾु ॾिनो आहे, असीं हिते पहुतासीं। मालिक खां इहा दुआ आहे, सच पुछो त मूं वटि लफ़्ज़ कोन्हे इहो साईं मूसा लाइ ॻाल्हायो, छो जो मूंसां उहो घणो क्लोज़ रहियो आहे तनज़ीमी हवाले सां। साईं बि ज़िले सदर हुआ, असां बि ज़िले सदर हुआसीं। आख़िर में इहा ई प्लानिंग हुई त बाबा हाणे किथे सभु गॾिजी था हलूं। आख़िरी जेको फ़ोन हुयो मूंखे साईं जो, त बाबा आऊं शरीफ़ तुंहिंजो ठठे वारो ऐं तव्हां अचो त गॾिजी हलूं। पोइ दादू हलणो पए त दादू हलूं, साईं सालम ज़रदारी ॾांहुं हलणो पए त ओॾां हलूं। यार कीअं करे हिननि दोस्तनि खे हिकिड़ी जाइ ते विहारियूं। साईं जो इहो ख़्वाबु हुयो, जेको किरदारु हुयो साईं जो, उहो यकीनन विसारण जहिड़ो कोन्हे। ऐं पंहिंजे हिननि हिते जे सभिनी दोस्तनि खे इहा गुज़ारिश कंदुसि, सभु दोस्त सिर्फ़ु इहा हिकिड़ी कोशिशि कयो, जेको किरदारु साईं जो रहियो आहे, उन किरदार खे ज़िंदा रखण जी कोशिशि कजो, त इनशाला पेटल वरी कंहिं न कंहिं दग सां, जेका मूंखे उमेदु आहे कल्ह जे दोस्तनि जे गॾिजी वेहण मां जेका उमेदु पैदा थी आहे, उन में वरी बि मुंहिंजा दोस्त जेके आहिनि उनखे गुज़ारिश आहे त यार जेके दोस्त असांजा ही जहान छॾे विया, पर असांजे लाइ रस्तो छॾे विया, उन रस्ते ते अचो त गॾिजी हलूं। अचो त सभु गॾिजी पंहिंजे दोस्तनि, पंहिंजे उस्तादनि जी ख़िदमत कयूं। को बि ठठो कोन्हे, को बि सुजावल कोन्हे। उस्ताद उस्ताद आहे, किथे बि आहे मुंहिंजो उस्ताद